अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। अठी सहरी रमज़ान जो अठों सहरी टाइम अल्लाह पाक असांखे तव्हांखे जेको बाक़ी वक़्तु आहे तव्हां सां गॾु रहूं ऐं क़ुरान जे नूर मां ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत मां असां नूर हासिलु कयूं ऐं पंहिंजे पाण खे बचायूं ऐं जन्नत हासिलु कयूं। हाणे अचूं था क़ुरान शरीफ़ ते। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हाणे ॾिसो न, असांजे मुल्क में हिन वक़्तु अहिड़ी हालत थी चुकी आहे जो को चांस कोन्हे को सुधरण जो। कैसर बंगालीअ खां राति ॿुधमि पिए त पाकिस्तान में जेको ख़र्चु कनि था उपत खां 50% वधीक था कनि ऐं उहो जेको 50% वधीक कनि था उहो कर्ज़ु था खणनि ॿाहिरां, वरी इहो कर्ज़ु मोटाइनि बि करे सघनि नथा। माना असां बैंक करप्ट थी चुका आहियूं एज़ अ कंट्री। असांजो मुल्क बैंक्रप्सी छाखे चइबी आहे? बैंक्रप्सी माना जेकॾहिं को कर्ज़ु खयल हुजे उहो मोटाए न सघिजे त हुनखे बैंक्रप्सी चइबो आहे। हाणे असां बूट पिया था पॉलिश कयूं, कॾहिं 5 रुपया हितां वठी था वञूं, पर मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त जेको वरी कर्ज़ु खणी था अचूं उहो बि वरी असां रोडनि ठाहिण में कोन था लॻा। हाणे ॾिसो न, पंहिंजो सखर खां हैदराबाद ताईं छा रोड जी हालत आहे। उहो साॻे भॻल रोड खे टुकर टुकर ठाहे ॾींहं लॻी था वञनि ट्रैफ़िक जा। माना कर्ज़ काॾे था वञनि? इहे कर्ज़ खणी था वञनि बैंकुनि में, ॿाहिरि वञी था रखनि, वरी उन्हनि कर्ज़नि मां वरी पेजारो गाॾी। हाणे 20-22 ग्रेड खे वॾो पेजारो गाॾी, बाबू कहिड़ी ज़रूरत आहे? चाइना में नंढियूं गाॾियूं ऑफिसर नथा वेही सघनि, पोइ हिन कर्ज़नि मां कनि था, कर्ज़ु मोटाए कोन। माना असां बैंक्रप्सी आहियूं। हाणे अलाह छा थो चवे अहिड़े मुल्क जे लाइ? चए थो वलव अन अहलल क़ुरा आमनू, चए थो जेकॾहिं अॼु बि इहे इन ॻोठ जा या मुल्क जा माण्हू ईमान वारा थियनि, वतकऊ ऐं परहेज़गार बणिजनि, माना ठगियूं छॾनि, रिश्वतूं छॾनि, कूड़ छॾनि, जज नेक थियनि, थाणनि में इहे कुटकुटा ख़तमु थिए, लफ़तहना अलैहिम बरकातिम मिन समाए वल अर्द, त आऊं इन्हनि जे लाइ ज़मीन आसमान बरकतूं नाज़िल कंदुसि। पाणी बि अची वेंदो, सिम बि ख़तमु थी वेंदी, बारिशूं मिली वेंदियूं, सुख थी वेंदो। वलाकिन कज़बू, पर पोइ जेकॾहिं हिन दीन खे छॾे ॾिननि, क़ुर चवनि फ़ाख़ज़नाहुम बिमा कानू यक्सिबून, पोइ त जेको इहे कमु कयो था न इन जी पकड़ आहे तव्हांजे मथां। पोइ तव्हां कॾहिं बि इन मुल्क में सुधारो ई कोन ईंदो, न को तव्हांखे कॾहिं इंसाफ़ मिलंदो। इंसाफ़ न मिलंदो छा थींदो? हदीस शरीफ़ आहे, जंहिं मुल्क में अदुल इंसाफ़ तकिड़ो न मिलंदो उन मुल्क में क़त्ल वधी वेंदा। हाणे हिकिड़े माण्हूअ खे कंहिंखे क़त्लु कयईं, कंहिंजे भाउ खे, हाणे उहो कातिल जी ख़बर हुआ, अदालत कोर्ट में विधऊं, थाणे में उनखे ॿधी बि विया। हाणे इहो केस 20 साल हलंदो, तेसि ताईं ज़माने ते निकिरी बि वेंदो। पोइ छा आहे हुनजो सोल्यूशन आहे? त न मुंहिंजो भाउ मारियो अथई, मां मारींदुसि। इहे क़तल ईअं था वधनि जॾहिं अदुल कोन्हे। मां ॿाहूं ॿधी जजनि ऐं वकीलनि खे ॿाहूं थो ॿधाइनि क़ुर जे वास्ते त तव्हां फ़ैसिला तकिड़ा कयो, अदुल ते कयो, इन्हनि में ॾोकड़ न खाओ। जे न कंदव त जेके बि हींअर क़त्ल थियनि पिए था, यू आर रिस्पॉन्सिबल, तव्हांजे सबब जे करे थियनि था, जो तव्हां इहो कयो आहे। ऐं मां SHO ऐं थाणे वारनि खे बि इहा ॻाल्हि थो कयां, हे जेको क़त्लु थिए थो तव्हां पाण कोन कयो आहे, पर तव्हां सबबु आहियो क़त्लु करण जा। त अलाह साईं फरमाए थो, चए थो अफ़ अमिन अहलल क़ुरा ऐं यातियूं बासना बयातूं हिदायूं, चई पोइ तव्हां मूंखां डिॼो नथा, हेॾा ज़ुल्म कयो था त जेको सो मां तव्हांखे रातो राति तव्हांजे मथां हिकिड़ो अज़ाब ॾियां, को ज़िलज़िलो अची वञे, तूफ़ान अची वञे ऐं तव्हां सुतल हुजो। अव अमिन अहलल क़ुरा ऐं यातियूं बासना दुहूं वहूं यलबून, या ॾींहं जे टाइम जो तव्हां वॾा खेॾो, क्रिकेट था ॾिसो, फुटबॉल ते शर्तूं पिया था लॻायो, ओॾी महिल मां को अहिड़ो अज़ाब अचे जो तव्हांखे चटु करे छॾे। डिॼो नथा अलाह खां। अलाह चए अफ़ अमिन, माना तव्हां कोन था डिॼो। अफ़ अमीनू मकरल्लाह, तंहिंजे करे तव्हां अलाह जे इन्हनि अज़ाबनि खां बेडरपा थी पिया हो। तव्हां जज जेको आहे सो बेडरपा थी विया हो, अलाह खां डिॼो ई कोन था जॾहिं तव्हां इंसाफ़ नथा कयो या इंसाफ़। वकील चए साईं शुनवाई ॾियो। अड़े जज खे चयो छाजी शुनवाई? हे ॻोठाणो आयो आहे, मूंखे मिलियो, चई मां टंडे आदम खां 20 सालनि खां पंधु थो अचां, मुंहिंजी शुनवायूं थियनि। त जज जो कमु आहे त वकील खे चए तोखे हर शुनवाई ते ॾोकड़ था खपनि, माना तोखे मंथरी खपे। छाजी शुनवाई? केस ख़तमु कर। ईअं चवे न जज, हक़ वारो जज। हा त हा ॾियोसि। अफ़ अमिनू मकर अलाह, अलाह जे खां बेडरपा थी विया। फला यामुन मकर अलाह इल्लल क़ौमुल ख़ासिरून, अलाह खां बेडरपा उहे ई थींदा जेके नुक़सानु करण वारा आहिनि। तव्हांखे नुक़सानु थींदो, तव्हांजो औलाद तव्हांजे ख़िलाफ़ु थींदो, तव्हांखे अहिड़ियूं बीमारियूं लॻंदियूं जो कोन खाई सघंदव, रिश्वत जो पैसो तव्हांखे नुक़सानु पहुचाईंदो। मिसाल तौरु अलाह ताला मिसाल थो ॾिए सूरह एराफ़ में, त बनी इसराईल जॾहिं फ़िरौन खे ख़तमु कयो ऐं पोइ उन्हनि खे अलाह साईं चयो त हेॾां वञो, त जावज़ ना बनी इसराईल बहर, ऐं पोइ उहो जेको उनजो फ़िरौन हो उहो अलाह साईं उनखे उनजे ख़ानदान खे ॿोड़े छॾियो।
त इहो जॾहिं टिपी विया फ़ातू अला क़ौमी या खून अला असना मिलहम त आया हिकिड़े ॻोठ में जिते मंदरु हो ऐं उन में अंदरि मूर्तियूं लॻियलूं हुयूं ऐं उन्हनि जी ॾाढो इबादत पिए कनि। हाणे इहो मज़हब मूंखे जेको लॻे थो त इहो साॻियो हिंदुनि वारो मज़हब आहे, छो त हिंदू जा वेद सभिनी खां पहिरियों क़ुर आहे जेको ज़मीन ते लथो आहे ऐं इहे नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जा माण्हू आहिनि जेके ॿोॾ खां पोइ इहो आबाद थिया आहिनि। हाणे इन्हनि वीचारनि खे इन्हनि इहो ॾिठो त हुननि खे इहा बि ख़बर हुई वेदनि मां त जॾहिं बि को नेक शख़्स मरी वञे थो त हिते हिन जो रूह कोन्हे को, हे त हिनखे ऐं न को हिन जो जिस्म वरी कंहिं कम में ईंदो। हीअ ॻाल्हि सची आहे। हे जेको असांजी बॉडी आहे न जंहिं ते असीं वेठा आहियूं मरण खां पोइ इहा कमु कान ईंदी। असांजो जेको नओं बुत ठहंदो उहो घटि में घटि 150 फुट वॾो हूंदो। त हिंदुनि खे ख़बर आहे पंहिंजे वेदनि मां त हीउ जेको क़बर में विझूं था इहो बुत इस्तेमालु इहे हॾा ई इस्तेमालु कोन थींदा। सिर्फ़ु अजबुल ज़नब हिकिड़ो नंढिड़ो ज़रड़ो आहे जेको उहो तबाह न थींदो, किथे बि पियो हूंदो उतां निकिरी पवंदो माण्हू, त हू साड़े था छॾनि। हाणे साड़े छॾनि था त माना हुननि जो हाणे इहो अक़ीदो ख़तमु थियो त को क़बर में रूह आहे जीअं असांखे माण्हू चवनि था। हुनखे ख़बर आहे त असांजे भॻवान वटि बुज़ुर्ग मथे वेठल आहिनि, पर हू वरी हुनजी मूर्ति ठाहे हुनजी शिकिल जी ऐं चवनि छा था त मूर्ति एक्ट्स लाइक ए कम्युनिकेशन इक्विपमेंट, माना छाकाणि त आवाज़ु सतनि आसमाननि ते जन्नत ते पहुचाइणु मुमकिन ई कोन्हे। हीअ जेका मूर्ति आहे इहा वेठी करे मोबाइल तौरु असां हिन कंहिं बुज़ुर्ग जी मूर्ति ठाहियूं था, हुन सां ॻाल्हायूं था त उहो आवाज़ु हुनखे पहुचाए थी, उहो वरी भॻवान जे क़दमनि में पई ऐं जेको सो असांजो कमु थो कराए। मूं तव्हांखे ॾेखारियो हिकिड़ी पिक्चर त हनुमान जेको आहे से वॾो सुपर सालार हो, पोइ वरी पिक्चर ॾेखारींदा त भॻवान जे क़दम में हीअं ॿाहूं ॿधियो वेठो आहे त फलाणे जो कमु कर। सो हीअ जेके लंघिया पे बनी इसराईल वारा त हिकिड़े अहिड़े मंदर वटां ॾिठूं त उते ई निकिरियूं मूर्तियूं लॻड़ियूं जंहिंजे ॾाढो सजदा पिए कनि। काल या मूसा जल लना इलाहनि कमाल हमाए, त मूसा अलैहिस्सलाम खे चऊं त ॾिसो हे जेके वेठा आहिनि इन्हनि खां असां पुछो आहे त चवनि था असांजा पुट बि ॾियनि था, असांजा कमु कंदा, पोइ असांखे वेड़ो ठाहे ॾे न आसानीअ सां। काल इन कुम क़ौमुन तजहलून, चई तव्हां जाहिल आहियो छा? क़ुर जे मौजूदगी में रसूल जी मौजूदगी में तव्हां अहिड़ियूं ॻाल्हियूं था कयो। जेको माना जाहिल जी डेफिनेशन आहे जेको क़ुर खे न सम्झे या अलाह जे रसूल जी ॻाल्हि न मञे या मञे या करे। इन हाउला मुतबरुन माहूं फी, चए थो हे जंहिं मज़हब में पहिलां सो रद्द आहे, पोइ बातिल मां कानू या मलूं जेके कनि था सो ग़लति कमु आहे। ऐं चई त अकुल खां कमु वठो, काल गैर अबगीकुम इलाहूं, तव्हां अलाह जेको साह जी रग खां वेझो आहे उनखे छॾे सम्झो था त हीउ तव्हांजो कमु करे ॾींदा, इनखे त अलाह करे वठो। उहो फज़लकुम अलल आलमीन, क़ुर ॾेई तव्हांखे सभिनी माण्हुनि खां वधीक सम्झ वारो कयो अथई, तव्हांखे रसूल ॾेई तव्हांखे ॿियनि क़ौमुनि जे मुक़ाबले में फज़ीलत ॾिनी अथई, तव्हांखे भलो कयो अथई। बाक़ी अलाह फरमाए थो त हिन धरतीअ में ठगी करण वारा अक्सर मुतकबर हूंदा आहिनि या ज़ात ते तकबुर कंदा आहिनि। ज़ात ते ज़ात न शार न ॾात न आहे ज़ात ते जो वहे सो लहे, माना ज़ात ते ॾात कान्हे का, तव्हांजा अमल तव्हांखे अॻिते कंदा, ज़ात कान कंदी, नसब अॻिते कोन कंदो, तव्हांजा अमल अॻिते कंदा। पंहिंजो अलाह ताला चए थो न अलाह ताला तव्हांजे जिस्म ने ज़ातुनि ॾे कोन थो ॾिए, उहो तव्हांजे अमलनि ॾे थो ॾिसे। सो चए थो त जेके तकबुर कनि था तिन खे असां हिन पंहिंजी आयतुनि खां गाफ़िल था करे छॾियूं, क़ुर खां गाफ़िल। वई यरो कुल लाइ बल्कि हुनखे सॼो क़ुर बि ॿुधाईंदव न त उन ते असरु हुन ते न पवंदो, ॼण ईमान ई न आणींदा। पोइ छा थियो, मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम जॾहिं अॻिते वई त वतख़ज़ क़ौम मूसा में बादी मिन हुलियहम इजलन जसन लहू ख़्वार, शैतान आयो अचे सामरीअ खे चयईं त बाबा ॻाल्हि ॿुधो, मूसा अलैहिस्सलाम त हाणे कोन्हे को, तव्हांखे हिते अलाह ठाहिणो पवंदो जंहिंसां तव्हां कम्यूनिकेट कयो, ऐं तव्हां हिकिड़ो कयो सॼो ज़ेवर सोना बोना आणे ऐं उन मां पोइ हुन गाबे जी शिकिल ठाही, उन में टुंग अहिड़ा कंहिंजो हवा अचे पई त ॼण ख्वार माना आवाज़ पई ॾिनई। अलाह फरमाए थो त अवलम यरो अनहू ला युकल्लिमुहुमुल्लाह वला यहदी सबीला, चई जंहिंखे तव्हां सॼो था पहिरीं त ॾिसो त तव्हां ॻाल्हाए थो, क़ुर बि ईअं चवे थो न जिन खे तव्हां सॼो था पंहिंजो जिन खे तव्हां सॼो था त छा तव्हांखे जवाबु ॾियनि था जे सचा आहियो, माना ॿुधनि था बाक़ी भई हिकिड़ी शइ खे जंहिंखे मिसाल तौरु मां कंहिंखां मोल खां घुरां थो हे फलाणा त पोइ ॿुधे थो सॾु कोन ॾींदो, इहो शर्त आहे त सॾु ॾिए। चए थो ॾिसनि नथा त न को ॻाल्हाए थो न को तव्हांखे को रस्तो ॾसे थो, इत्तख़िज़ू व कानू ज़ालिमीन, ऐं इनखे तव्हां ख़ुदा करे वरितो आहे ऐं इहो तव्हां ज़ालिम हुओ। हाणे हे ॾिसो न, हे जेको गाबो हिन ठाहियो हो सामरीअ, पोइ जॾहिं मूसा अलैहिस्सलाम आयो त हिन गाबे खे साड़े ऐं इन जी रख दरिया में उछलाई, त माना इन्हनि जिन जे दिलि में इहो शिरक पियल हो, इहो शिरक न कढियऊं,
चऊं त इहो जेको गाबे जी रख न दरियाह में वई आहे, दरियाह बि पोतारा हिन में सनानु कंदासीं ऐं इहो कंदासीं, माना दरियाह जी पूॼा बि हिन गाबे जे रख जे करे थी। ऐं अॼु बि इहो गाबे जूं शुक्रियूं ठाहे मंदरनि में रखे हिन जी पूॼा कई थी वञे। इहो साॻी शइ अॼु बि हले पई थी। चए थो इन लज़ी न तख़ज़ुल इजल, पोइ जिन गाबे खे ख़ुदा करे वरितो। हाणे ॾिसो न, हे बि त ख़ुदा थो करे न, हे छाजे लाइ हिन जे मथां चंबड़ियो पियो आहे, सजदो पियो थो करे, त माना अलाह थो सम्झेसि न, अलाह थो सम्झे न हिनखे। तॾहिं तो रब चए जिन गाबे खे ख़ुदा करे वरितो तिन खे संदन पालण वटां ॾमर ऐं दुनिया जी हयाती में ख़ुआरी सिघो पहुचंदी। ऐं अहिड़ी तरह ठाह ठाहींदी सदा, माना ठाह जिन इहे कूड़ ठाहिया आहिनि त हेर मां कमु थो थिए। माण्हुनि खे जेको गुमराह था कनि पेतियूं रखे, इन्हनि खे बि जेको आहे हिन ठाह ठाहिण वारनि खे सज़ा ॾींदासीं। हाणे अलाह सां ॻाल्हि थो करे, हिकिड़ो केस थो बयानु करे त वसालहुम अनिल करियत लती कानत हाज़रत अल बहर। हिकिड़ा माण्हू हो वॾो आबादी हुई जेका समुंड जे किनारे या दरिया जे किनारे ते सिर्फ़ु मच्छियुनि जो कमु कंदा, मच्छियूं फासाईंदा। अलाह ताला हिन खे आज़माइण लाइ छा कयो, जो इज़्यादून फी सब्त, त अलाह हुननि खे चयो त तव्हां छंछरु ॾींहुं सिर्फ़ु इबादत कयो, उन ॾींहुं को वापारु न कयो, न कंहिं जानवर खे मारियो। जीअं असीं अहराम ॿधो त कंहिंखे मारणो न आहे, शिकार न आहे करिणो। साॻियो जुमे जे ॾींहं ते जॾहिं अज़ान अचे थी दुकान बंदि करणा आहिनि। असां वटि त अज़ान खां पोइ बि ठग हीअं बीठा आहिनि, सिधा थिया बीठा आहिनि, ठग थियो बीठा आहिनि, त माना अज़ान खां पोइ बि दुकान बंदि नथा कनि, करिणो आहे। हिननि खे चयो त छंछरु ॾींहुं तव्हां धंधो न कंदव, न मच्छी फासाईंदो। पर छा हो त अलाह जी आज़माइश लाइ मच्छियुनि खे आर्डर कयो त इज़्यादून फी सब्त इस्तातियूं हीतान हुम योम सब्तिम शुरान, मच्छियुनि खे चईंदो उहो छंछरु ॾींहुं ज़ाहिरु थियो। अदा छंछरु जे ॾींहं ते साईं मच्छियूं ईअं जो किनारा भरिजी वञनि, मुंडियूं पयूं ॾिसण में अचनि। उहो योम ला यसबितूं ला ताती, ऐं ॿिया ॾींहं ते मच्छियुनि खे चई अलाह जो भॼी वञो। हाणे इहो आज़माइश थो वठे हिननि जी अलाह। इन नमूने सां तव्हां वटि ॿिन्ही हराम जो माल ईंदो ओचितो अची वेंदो, चवंदो हीउ बि कोन थो ॾिसे, हीउ बि कोन थो विझां खीसे में या खाने में विझां। अलाह आज़माए थो, न त हिकिड़ा त हराम जा माल आहिनि, पोइ ड्रिक थींदो आहे त यार किथे फ़ोटू त कोन थो कढे, वीडियो त कोन थो करे, पर जे पक थी वञे त हिन जी केरु का शइ कान्हे त तव्हां ख़ुशीअ सां वठंदव। त हिननि खे बि इन अलाह आज़माइश कई, तव्हां सां बि कंदो त इहे मच्छियूं जेके आहिनि से छंछर ते अचनि पियूं, ॿियनि ते न पियूं अचनि। कज़ालिक नबलूहुम बिमा कऊं यफ़्सुकून, अहिड़ी तरह सां अलाह हिननि खे परखे थो छा नाफ़रमानी कंदा। जेके बि माण्हू नाफ़रमानी कंदा, बेनमाज़ी कंदा, क़ुर खे सम्झी न पढ़ंदा, उन्हनि जे लाइ इहे केसिस कंदो अलाह साईं, आज़माइश अहिड़ियूं कंदो अलाह इन जे करे। हाणे छा थियो, हर मुआशिरे में टे तबिका हूंदा आहिनि। हिकिड़ा राशी ठग चोर, माण्हुनि खे थाणनि ते कुटण वारा, ॾोकड़ कमाइण वारा, वॾेरनि ऐं पीरनि मीरनि जा चमचा, हिकिड़ो इहो तबिको आहे। ऐं ख़ुदि उहे माण्हू ज़ुल्म कराइण वारा। ॿिया वरी आहिनि जेके इहे ज़ुल्म कोन था कनि, पर निमाज़ पढ़नि था, ॿियनि खे निमाज़ सां तबलीग कनि था, पर उन्हनि खे रोकनि बि कोन था, उन सां तहलका नथा टोड़नि। जेकॾहिं दावत वज़ीर कंदो त सभु ॾाढ़नि वारा पहुची वेंदा, पाड़े वारा सभई। हिकिड़ी इहा क़ौम आहे। ॿियो वरी हिकिड़ी आहे, हर मुआशिरे में आहिनि जेके उनजे ख़िलाफ़ु लिखनि था, यूट्यूब ते उनजे ख़िलाफ़ु ॻाल्हाइनि था, उन्हनि जूं सीक्रेट कढनि था, उन्हनि सां तहलकात बिगाड़नि था, जेके नहीं हल मुनकर कनि था, बुराई खां रोकनि था। त हिन मुआशिरे में बि टई शयूं। हाणे हो जेके ठगी कनि पिया, पोइ छा हिननि कयो, जो मच्छियूं छंछर ते अचनि पियूं त उलमा सूरनि खे चयो तव्हां हीअं कयो, जो हिकिड़ी कसी ठाहियो ऐं खॾु हणो वॾो, त जीअं इहो सॼो मच्छियुनि वारो पाणी खॾ में भरिजी वञे, पोइ दर बंदि करे पोइ छंछर ते आचर ते खणो त अलाह जे हुकुमनि ते बि हलंदव ऐं तव्हां पंहिंजो कमु कंदो। माना बसि हीलो करणु, हीलो ठगीअ जो क़िस्म आहे जेको माण्हुनि खे सेखारिबो आहे त कीअं जेको सो कजे। अदा निमाज़ नथो पढ़ी न, हे पंहिंजो हिकिड़े मां ॿुधो पिए हिकिड़े खे, चए पियो तव्हांजी जेका निमाज़ कज़ा थी वई आहे न, त हर निमाज़ जे एवज़ 1600 रुपया असांखे हिन अकाउंट में मोकिलियो। पोइ त वरी ईअं बि चवंदो जेके तव्हांखे निमाज़ न पढ़णी आहे त 2000 हिन अकाउंट में मोकिलियो हिकु ॾींहं जा। इहे ठग आहिनि, हीला था पैदा कनि। त उहे हिननि जेके विच वारो तबलीगी टुकड़ो हुननि खे चवनि पिया, जेके विढ़नि पिया हुननि सां, लिमा तहज़ून क़ौम निल्ला मोहलिकुम, चई यार तव्हांजो छा थियो आहे जो तव्हां हिननि जे पोयां पिया हो, हिननि सां तंग था, हिननि खे हिन सां मुआशिरती निज़ाम जो बाइकाट कयो था। इहो कनि त वाक़ई ग़लति कमु था, पर अलाह हलाक कंदुनि, उहो मुअज़िबुम अज़ाबन शे, अलाह अज़ाब ॾिनो, तव्हां त अलाह न जो तव्हां हिननि सां छो था हिननि खे रोकियो। त उहे रोकण वारा छा था चवनि कि अदा भा कालू माज़रतन इला रब्बकुम, असांजी ड्यूटी आहे न त बुराईअ खे रोकियूं, त पोइ अलाह जे आॾो असीं कहिड़ो अज़ुर कंदासीं चुप करे तव्हां वांगुरु वेही रहूं, निमाज़ूं वेठा पढ़ूं। ॿियो भला अल्लहुम यतकून, त थी सघे थो असांजे प्रेशर जे करे सुधरी पवनि। मिसाल तौरु दावत थो करे, चाचो आहे पर रिश्वत थो वठे, मां चाचा न ईंदुसि, तूं रिश्वत थो वठी, तुंहिंजी दावत में खाइणी कान्हे,
ईअं जेकॾहिं 20, 50, 60 माण्हू ॻोठ जा आहिनि चवंदासीं न कंदा तूं रिश्वत थो करी त हुन ते असरु पइजी वेंदो। या हिकिड़ो थाणे ते कुटे थो एसे छो, उनजी दावत न खाओ, उनजे पुट जी शादियुनि में न वञो, बाबा तूं ज़ुल्म थो करी असीं न ईंदासीं। त भले अलाह यतकून मतां डिॼनि त इहो आहे न नहीं, तंहिंजे करे पोइ अलाह साईं छा थो चए, पोइ ॾिनो मूं हुन सॼे ॻोठ खे अज़ाब, छो त न पिया सुधरनि। जॾहिं जीअं असां वटि हींअर पाकिस्तान में सुधरण जा चांस सफ़ा घटिजी विया आहिनि। त हाणे पहिरीं त सज़ा अलाह असांखे ॾिनी आहे त असांजी हाणे पूरी कान थी पए, कर्ज़नि ते गुज़र आहे ऐं कर्ज़ु तॾहिं ॾींदा जॾहिं असीं वञो हुनजे पेरनि खे चटींदासीं, बूट चटींदासीं ऐं इंसान नाले असां मरूं था। असांजे ॿारनि जी तइलीम जा पैसा कोन्हनि, मास्तरनि जा पैसा कोन्हनि, असां वटि दवाऊं कोन्हनि, असीं मरूं था। ख़ैरात कयो, असांजे मथां ख़ैरात कयो। इहा बेइज़ती आहे हुन मुल्क जी जेका हिन वक़्तु असांजी थी चुकी आहे। असांजूं ॿनियूं जेके आहिनि पहिरीं त सिम वठी विया, ॿियूं वरी ज़रख़ेज़ ज़मीनुनि ते वरी हाउसिंग स्कीमूं, ॻोठनि जे भरिसां कणक खे ख़तमु करे हाउसिंग स्कीमूं। हाणे इहा अलाह जी सज़ा आहे असांजे मथां, अलाह जी सज़ा आहे। ऐं बीमारियूं पंहिंजो ॿियूं शयूं त अच्छा साई वठूं था, पोइ मां तव्हांखे ॿुधायां थो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम सहरी टाइम में मां आहियां शफ़ीअंद लाखो। ॻाल्हि हले पई त उन ॻोठ में जेके 3 तबक़ा थी विया ऐं पोइ सुधरण जो जॾहिं चांस न हुजे, हींअर मुल्क असांजो आहे न, हिन वक़्तु मूंखे त को तरीक़ो कोन थो लॻे त कीअं असां पंहिंजे पेरनि ते बीहंदासीं। कैसर बंगालीअ जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त चयो त मुल्क बैंकरप्ट थी वियो आहे। बैंक जो मतिलबु त हाणे मुल्क पंहिंजा कर्ज़ा नथो वापसि करे सघे, हाणे सवाइ बूट पॉलिश जे ॿियो को तरीक़ो कोन्हे। सो असां अञा ग़रीब थींदासीं, अञा असांजे मथां मुसीबतूं ईंदियूं। पोइ अलाह ताला ॾिसंदो आहे त हींअर आवाम पीड़िजे थो, पोइ को न को अज़ाब आणींदो, का न का कंदो, या को मुल्क अचे कब्ज़ो कंदो। त अलाह पोइ उते हुननि सां छा कयो असांखे सेखारे थो त मूं छा कयो हुननि सां। चए थो फलमा नसू मां ज़ुकिरू बि, माना हुननि खे जेको असां दीन ॾिनो हो, उन वक़्त जो क़ुर ॾिनो असीं, जेके हुननि खे सही ॻाल्हियूं उन्हनि खे विसारे छॾियूं, उनखे पुठीअ ते उछलायूं, त पोइ असां ॾिनो अज़ाब। पर अज़ाब मां कंहिंखे बचाइनि था, अंजैन लज़ीन यनहौन अन सू, उन्हनि माण्हुनि खे बचायोसीं जेके बुराईअ खां रोकींदा हुआ, हथ सां वात सां रोकींदा हुआ। वाख़ज़न लज़ीन ज़लमू बेअज़ाबिम बईसिम बिमा कानू यफ़्सकून, ऐं ज़ालिमनि खे सख़्तु अज़ाब सां उन्हीअ करे पकड़ियोसीं जो बदकुआर आहे। पोइ इहो अलाह ईअं कंदो। तंहिंजे करे घटि में घटि तव्हां त नेक थियो ऐं माण्हुनि खे इन्हनि ॻाल्हियुनि खां रोकणु त शुरू कयो। बाबा तूं रिश्वत वठी चङो न आहे, भई रिज़्क़ अलाह जे हथ में आहे। बाक़ी वल्लज़ीन युमस्सिकून बिल किताब, सुभान अल्लाह, छा आयत आहे। चए थो जेके हिन क़ुर खे चंबड़ी पवनि था, चंबड़ी मुहकम करे वठनि था ऐं हिनखे सम्झी पढ़नि था ऐं चवंदा हिन ते अमल कंदासीं, पोइ जेतिरो थी सघे 100% गारंटी मां कोन थो ॾियां, पर तॾहिं चवां त कुल बनी आदम ख़ताउन ख़ैरुल ख़ताइन तवाबुन, ख़ता त थींदी पर तौबा कयो, माना हुनखे जस्टिफाई न कयो। वल्लज़ीन युमस्सिकून बिल किताब, जेको क़ुर खे चंबड़ी वठनि था, मुहकम करे वठनि था, व अक़ामू सलात, ऐं निमाज़ पढ़नि था, इन्ना ला नुज़ीअ अजरल मुस्लिहीन, त असां नेकनि जो अजुर कोन विञाईंदासीं, रब फरमाए थो। अलाह ताला 2 शयूं असांजे जीन में विधियूं आहिनि, इहे असां वटि मौजूदु आहिनि, चाहे नबी अचे हा न अचे हा, क़ुर मिले हा या न मिले हा, इहे शयूं असांजे जीन में पहलियूं आहिनि। कहिड़ियूं? ॿुधो, इज़ अख़ज़ रब्बकुम मिन बनी आदम मिन ज़ुहूरिहिम ज़ुर्रियतहुम, ए पैगंबर यादि कर जॾहिं तुंहिंजे पालण आदम जे औलाद यानी पुठियुनि मां संदन औलाद खे पैदा कयो, त उन्हनि रूहनि खे संदन वजूद खे मथनि शाहिद कयईं, वअशहदुहुम अला अनफुसिहिम, चईं ॿुधायो, अञा उनखे जिस्म कोन मिलियो, अलस्तु बि रब्बकुम, छा मां तव्हांजो पालणहार न आहियां? कालू रब्बिना, कालू भला शहदना, चईं त हाओ आहीं ऐं असां शाहिद आहियूं, असीं शाहिद था थियूं। अलाह चए थो त इहा शइ मां तव्हांजे जीन में विधी आहे। उहा कहिड़ी विधी आहे? त तव्हां जॾहिं ॼमंदव, पोइ कहिड़े बि मज़हब में हूंदो, तव्हां ज़रूरु इहो तव्हांखे ज़हन में ईंदो त मुंहिंजो पालणहार आहे। इहा मां इन लाइ तव्हांखे विधी आहे, पंहिंजे तव्हांजे जीन में इहा शइ, अन तक़ूलू यौमल क़ियामत इन्ना कुन्ना अन हाज़ा गाफ़िलीन, त क़यामत ॾींहुं इन अची खे न चए त मूंखे ख़बर न हुई त को पालणहार आहे या न आहे। माना इहा शइ अलाह असां में अंदरि विझी छॾी आहे, पोइ चाहे क़ुर अचे या न अचे, नबी अचनि, इहा असांजे अंदर में हुई। तंहिंजे करे हर क़ौम
चाहे मुस्लमान न आहे, कहिड़ी बि क़ौम आहे, ओ झंगनि में उहे कंहिं न कंहिं शइ खे पूॼनि था। माना उनजे जीन में पियल आहे त का हस्ती आहे जंहिंखे पूॼूं, पोइ वण खे पूॼनि, बुत खे पूॼनि, तारनि खे पूॼनि, सिज खे पूॼनि, कंहिं न कंहिं हस्तीअ ते वञनि था। पर उन जी डायरेक्शन तॾहिं थींदो जॾहिं अलाह जो रसूल ऐं क़ुर उनखे मिलंदो त उनखे सिधो रस्तो मिलंदो। चई पोइ ईअं न अची चइजो त असांखे हिन ॻाल्हि जी ख़बर ई कोन्हे। वरी ॿी ॻाल्हि, ॿी बि हिन जीन में औ तक़ूलू इन्नमा अशरक आबाउना मिन क़बिल व कुन्ना ज़ुरियतन मिन बादिहिम। चए थो ईअं बि न चइजो त शिरक माना अलाह सभु कुझु अलाह जे हथ में आहे, तव्हांखे ख़बर बि आहे, तव्हां ॾिसो बि था, पर पोइ शिरक करे पोइ ईअं ॾोह न ॾिजो ॿियनि ते ॾोह न ॾिजो। जे शिरक कंदव त ईअं न चइजो इन्नमा अशरक आबाउना मिन क़बिल, साईं बुज़ुर्गनि इहो शिरक कयो, असांखे चयूं त मोलनि खां घुरो, व कुन्ना ज़ुरियतन मिन बाद, असां त बाद में आयासीं, हिननि ते शिरक जा किताब अॻे लिखी छॾिया। अफ़ तुहलिकना बिमा फअल मुब्तिलून, पोइ जेकॾहिं इन्हनि बेहूदनि इहो ग़लति कमु करे असां ताईं ग़लति इंफॉर्मेशन पहुचाई त पोइ असांखे छो हलाक कंदा, इन्हनि खे कर न जंहिंजे चवण ते ई लॻासीं। चए थो इहा ॻाल्हि मां नथो ॿुधणु चाहियां, छो त मां तव्हांजे जीन में विधो आहे शिरक न कजो, जेकॾहिं तव्हांखे हुननि चयो तॾहिं तव्हांजो चयो न मञो हा। कज़ालिक नुफ़सिलुल आयात वलअल्लहुम यरजून, अलाह चए थो तव्हांखे ही आयतूं मां क़ुर मां तॾहिं थो ॾियां जे तव्हां मोट खाओ। ऐं चवंदो साईं फलाणे बुज़ुर्ग, फलाणे पीर, फलाणे मोल हे किताबु लिखियो आहे जंहिंमें चयो अथई क़बरुनि मां फैज़ थो मिले, हीअं थो मिले। बाबा अलाह जो फैज़ उन्हनि बुज़ुर्गनि खे अलाह जन्नत में रखियो आहे, जहिड़ा बुज़ुर्गनि बिल्कुलु फैज़ मिलंदो। वञो अलाह वारे ॾे वञी चयोसि मूं लाइ दुआ घुर, क़बूल आहे। पोइ अलाह चए थो इहो शिरक आहे। पोइ ॾोह न हणिजो किताबनि ते, ॾोह न हणिजो बुज़ुर्गनि ते, उन्हनि तव्हांखे कॾहिं बि कोन्ह चयो आहे। शेख अब्दुल क़ादिर कॾहिं बि कोन्ह चयो आहे त मां गुज़ारे वञा त मूंखां घुरिजो या मां तव्हांजी मदद कनि, ॾेखारियो हुनजो कुझु बि कोन्हे, जे आहे त हथ जो कूड़ हयो अथनि। तॾहिं अलाह फरमाए थो ॾोह न हणिजो बुज़ुर्गनि ते, मतां चओ त असांजो को ॾोह कोन्हे, छो त मां क़ुर में कज़ालिक नुफ़सिल आयात वलअल्लहुम यरजून, असां हिन क़ुर जूं आयतूं तव्हांखे खोले ॾिनियूं, पंहिंजी ॿोलीअ में अथव त मन तव्हां मोट खाओ। पोइ बाक़ी जहन्नम में केरु था वञनि, उहे जेके अलाह जे हिन शयुनि जो इस्तेमालु नथा कनि। लक ज़राना ले जहन्नम कसीरन मिन जिन वल इंस, बेशक दोज़ख लाइ जिन्हनि माण्हूअ घणा पैदा थींदा या पैदा कया अथऊं जेके जहन्नम घणा वेंदा। छाजे लाइ? लहुम कुलूमुन ला यफ़क़हून बिहा, हे जेका दिलि अथनि जेका सोचे थी, इन सां कॾहिं सोचनि ई कोन सोचनि त मां छा वेठो पढ़ां। लहुम अयुन ला युबसिरून बिहा, अखियूं इस्तेमालु ई कोन कयनि सही तरीक़े सां। लहुम आज़ुन ला यस्मऊं बिहा, ऐं इन्हनि कननि जो सही इस्तेमालु कयो। पोइ केरु हुआ जॾहिं इहे शयूं न कयनि? असल शइ छा आहे त असीं छो आया आहियूं? अलाह जो नबी सचो आहे, उहो छा चई वियो आहे, क़ुर छा थो चए, इहा असल शइ आहे न। जॾहिं तव्हां इन खे छॾे ॾिनो त पोइ बाक़ी तव्हां छा पिए कयो? तव्हां पिए चओ कमायूं त खाऊं, खाईंदासीं त कमाईंदासीं, माना तव्हां थी वियो जानवर। मैं खे गाह ॾींदो खीरु ॾींदी, खीरु इन लाइ थी ॾिए त जीअं गाह ॾियोसि। त चए थो उलाइक कल अनाम, पोइ इहे इंसान अहिड़ा थी विया आहिनि ढोर, बल हुम अज़ल, पर हे ढोरनि खां बि किरियल आहिनि। उलाइकुमुल गाफ़िलून, जे गाफ़िल आहिनि। भई ढोरनि खे त अलाह ताला पैदा ई कयो आहे न, तव्हां ढोर जो थी वियो त माना तव्हां इन्हनि खां बि किरी पियो न। बाक़ी वलिल्लाहि अस्माउल हुस्ना फदऊ बिहा, अलाह ताला जा नाला आहिनि क़ादिर, क़दीर, 99 नाला, उन्हनि सां पुकारियो। रुॻो अलाह चवणु ज़रूरी न आहे, या रब्बिल आलमीन चओसि, या गफ़ूर रहीम चओसि। बाक़ी वज़रुल लज़ीन युल्हिदून फी अस्माई, बाक़ी जेके हथ जा नाला ठाहिनि था उन्हनि खे छॾियो। हाणे मिसाल तौरु गंज बख़्श, इहो अलाह जो नालो आहे, क़ुर में अचे थो। इहे सभु नाला अलाह जा आहिनि, इनखे माण्हुनि खे ॾेई छॾिया अथनि। सयुज़ून मां कानू यामलून, छो त इहे जेके कमु कनि था इन्हनि जो जेके ॼाणनि था असीं उनखे सज़ा ॾींदासीं। अलाह फरमाए जेके असां पैदा कया आहिनि तिन मां हिकु टोली आहे जा सचे दीन जो रस्तो ॾेखारे। तव्हां वटि नेक माण्हू आहिनि जेके तव्हांखे क़ुर ॾसींदा, तव्हांखे सचो ॾेखारे, आहिनि माण्हू। हे तव्हांखे शेख सलेमान नदवीअ जी ॿुधायो मां, फ़िरके वारी त गुनाह आहिनि। चए थो असां जेके उम्मत पैदा कई आहे इन में सचे दीन ते हलण वारा मौजूदु अथव, ॻोल्हियो। ऐं वबिही यादिलून, ऐं उहे हिन दीन सां इंसाफ़ कंदा आहिनि। वल्लज़ीन कज़ो आयातिना, जिन आयतुनि खे कूड़ो भायो। कूड़ो भायो माना हाणे क़ुर ॾिनो आहे न अलाह, हे अलाह जो कलाम आहे, हाणे तव्हां हिनखे पढ़ो ई कोन था, माना हिनखे सचो कोन था सम्झो, अहम कोन था सम्झो, तॾहिं हिनखे माना नथा कयो, त पोइ नतीजो छा थींदो? नस्तद्रिजुहुम मिन हैस ला यालमून, पोइ असां इन्हनि खे आहिस्ते 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 अहिड़ी जाइ ते पहुचाईंदासीं जो हिन खे ख़बर बि कान पवंदी। व उमली लहुम, ऐं उन्हनि खे मोहलत ॾींदुसि, छो इन कैदी मतीन, जो मुंहिंजी रिथ पकी आहे।
यसअलून अन साथ अय्यान मुर्साहा, पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां खां पुछनि था त क़यामत कॾहिं ईंदी। कुल चईन इन्नमा इल्मुहा इंद रब्बी, छो त मूंखे त अलाह कोन ॾसियो आहे। हाणे जेके चवनि था त वही जो अर्श पे था, जेको आयत ॿुधाईमां न, वही जो अर्श पे था उतर पड़ा मदीने मुस्तफ़ा, माना अलाह साॻियो ई आहे, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण अलाह हू पाण थो चवे। पुछंदासीं क़यामत कॾहिं थींदी, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो कुल इन्नमा इल्मुहा इंद रब्बी, चई इन जी मूंखे ख़बर न आहे, इहो रब वटि इल्मु आहे। ला युजल्लीहा लिवक़्तिहा इल्ला हू, अलाह खां सवाइ कंहिं वक़्त ते को पधिरो न कंदो। सकुलत फी समावात वल अर्थ, ऐं अचण महिल इहा ॻाल्हि ॻरी आहे ज़मीन आसमान ते जॾहिं क़यामत ईंदी। ला तातीकु मिला बग़्ततन, ईंदी त ओचितो ईंदी। यसनू का अन्न का हुफ़िया न रहा, नबी साईं बार बार तोखां पुछनि था ॼण की तव्हांखे इन जो इल्मु आहे। कुल इन्नमा इल्मु आहे इंद रब्बी, चईनि मूंखे ख़बर न आहे, इहो रब खे इल्मु आहे। वलाकिन अक्सर नास ला यलून, पर घणा माण्हू ॼाणनि ई कोन था, अकुल ई कोन्हनि को। कुल ऐं वरी बि चईनि, हे जो तोखे इहो था पुछनि क़यामत कॾहिं ईंदी, त तूं चईनि मूंखे कहिड़ी ख़बर आहे, इहो त अलाह वटि इल्मु आहे। ऐं चई हीअं बि चईनि कुल ला अमलिकु नफ़्सी नफ़उ वला ज़रा इल्ला मा शा अल्लाह, चओ त अलाह जे मर्ज़ीअ धारा आऊं पाण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न के फ़ाइदो ऐं न की नुक़सानु पहुचाए सघां थो। हे मां तर्जुमो थो पढ़ां। वलौ कुंत आलमुल ग़ैब लस्तक्सरतु मिनल ख़ैर, जेकॾहिं मूंखे फ्यूचर शयुनि जी इल्म जी टेक्निक हुजे हा त मां रुॻो चङायूं गॾु कयां, पोइ मां तव्हां ताइफ़ वञा ई कोन हा जिते मूंखे रतु कढियो अथनि पथर हणी, मूंखे ख़बर पए त मारींदा त मां वञा ई कोन हा। चए थो जेकॾहिं वलौ कुंत आलमुल ग़ैब, जेकॾहिं फ्यूचर जी ख़बर जो मूं वटि टेक्नोलॉजी अलाह ॾिए हा लस्तक्सरतु मिनल ख़ैर, त मां हमेशह बचत जा कम कयां, ख़ैर जा कम कयां। वमा मसनी सो, मूंखे किथे बि तकलीफ़ न पहुचे हा। मुंहिंजी ड्यूटी छा आहे, इन अना इला नज़ीरुन व बशीरुन, आऊं त मोमिननि खे रुॻो ड्रेजारींदड़ ख़ुशख़बरी ॾींदड़ पैगम्बर आहे। मुंहिंजी इहा ड्यूटी इहा आहे त तव्हांखे ड्रेजारियां त हीअं थींदव ऐं ख़ुशख़बरी ॾियां त हीअं थींदो। बाक़ी जिन बुज़ुर्गनि खे जेके गुज़ारे विया आहिनि, अलाह जा नेक बाना आहिनि, इन्हनि त तव्हांखे तालीम ॾिनी कान्हे, तव्हां त रुॻो ॾोकड़नि कमाए लाइ हुनजे पर पुठ तव्हां हुननि ते इहे शयूं ठोकियूं आहिनि। अलाह ख़ुदि हुनजी तारीफ़ थो करे, इन लज़ीन तदऊन मिन दूनिल्लाह, अलाह खां जिन सवाइ जिन खे सॾींदा हो, इबादुन अमसालकुम, उहे बि तव्हां वांगुरु मुंहिंजा बाना आहिनि। फदऊहुम, हाणे तव्हां उन्हनि खे पुकारियो था, पुकारियो फल यस्तजीबू लकुम इन कुंतुम सादिकीन, त पोइ जवाबु ॾियनि था त पोइ सचायो। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर, याने शर्त थो ॾिए जिन खे तव्हां सॼो था, चओ था त ॿुधनि था, त सॾु त ॾियनि न तव्हांखे जे सचायो था, नथा ॾियनि त माना कोन था ॿुधनि। ऐं जेके वरी मूर्तियूं लॻाए वेठा आहिनि ऐं या जेके कनि था, त अलाह चए थो जिन खे तव्हां सॼो था, जेके हिन दुनिया में कोन्हनि, छा उन्हनि खे के पेर आहिनि, इहे बुतनि जी बि ॻाल्हि करे थो, छा जिन सां घुमंदा आहिनि, या उन्हनि खे हथ आहिनि छा जिन सां वठंदा आहिनि, या इन्हनि खे अखियूं आहिनि छा जिन सां ॾिसंदा आहिनि, या इन्हनि खे कन आहिनि छा जिन सां ॿुधंदा आहिनि। चओ त अमीं पंहिंजे बुतनि खे सॼो, पोइ मूं लाइ जेका रिथ अचे रथियो, इहो हिंदुनि खे आहे, पर असांजे लाइ इहे जेके आहिनि असां बुत ठाहे वेठा आहियूं। इन वलीउल्लाहु लज़ी नज़ल किताब, चईं बेशक मुंहिंजो मददगार उहो अलाह आहे जंहिं किताब ॾिनो आहे। तव्हां बि चओ मुंहिंजो मददगार उहो अलाह आहे जंहिं असांजे घर घर में क़ुर पहुचायो आहे। हूअ यतवल सालिहीन, ऐं अलाह ताला नेकनि खे मदद ॾींदो आहे। वलज़ीन तदऊन मिन दूनी, अहिड़े अलाह खां सवाइ जंहिंखे बि सॼो था, ला यसिदु नसरकुम, इन्हनि खे पावर ई कोन्हे जो तव्हांखे मदद ॾियनि, भला अनफुस यंसरू, न हिन मरण खां पोइ पंहिंजी मदद करे सघनि था। माना जॾहिं जो दफ़्तरु क्लोज़ थी वियो, हाणे क़यामत ताईं उन दफ़्तर में हिकु नेकी बि कोन था विझी सघनि, हिकु बिदी मटाए कोन था सघनि। क़ुर थो फरमाए जिन खे अलाह खां सॾींदासीं अव्हांखे का मदद ॾेई न सघंदा, न की पाण खे मदद ॾेई सघंदा आहिनि। हा, अलाह जो वली ज़िंदा आहे, नूर आहे नूर, वञोसि हथ खणायोसि, बिल्कुलु दुआ करायोसि, मना कान्हे, पर ही उन्हनि जी ॻाल्हि थी हले जेको पंहिंजी हितां अकाउंट क्लोज़ करे हलिया वञनि, हाणे तव्हां सां तालुक़ु कोन्हे को। व इन तदूहुम इलल हुदा ला यसमऊ व तराहुम यंज़रू इलैक व हुम ला युबसिरून,
ऐं जेकॾहिं अमीं उनखे हिदायत ॾांहुं सॼो त कीअं न ॿुधंदा, खेनि ॾिसंदो आहिनि माना इहे माण्हू आहिनि जिन खे असीं क़ुर था पेश कयूं कोन था ॿुधनि ऐं तराम यंज़ुर इलैक ऐं ॻाल्हाईंदव त तव्हां ॾे निहारनि था पर अखियुनि खां अंधा आहिनि इहे ऐं ॾिसण जे बावजूदि ॿुधनि कोन था। ख़ुज़िल अफ़ू पैगंबर माफ़ी ॾियण जी आदत कर ऐं चङे कम करण जो हुकुम कर ज़ाहिरनि कमु ऐं असांखे थो चवे ख़ुज़िल अफ़ू माना माण्हुनि खे माफ़ कर, आदत कर माफ़ीअ जी, चङे कम करण जो हुकुम कर ऐं जाहिलनि खां मुंहुं मोड़। हाणे हिन दुनिया में 19 तरीक़े सां माण्हुनि खे गुमराह कजे थो। व आयरिस अनिल जाहिलीन, जाहिलनि खां मुंहुं मोड़। कहिड़े नमूने सां मुंहुं जाहिल तव्हां ते 19 तरीक़नि सां हमिलो कंदा। हे जेको लफ़्ज़ 19 आहे न, इहो अहम आहे। क़ुर में 19 जो कोड बार बार मैथमेटिकली वरजायल आहे। वरी ॿी ॻाल्हि त जहन्नम में बि 19 दारोगा आहिनि जेके 19 डिपार्टमेंट खे हैंडल था कनि ऐं हर डिपार्टमेंट में अज़ाब जो पंहिंजो तरीक़ो आहे ऐं उहे हर बुराई करण या गुनाह करण जो उहो अज़ाब उन्हनि खे मिलंदो। लेकिन इहो 19 जो जेको अदद आहे इहो इन जा 19 तरीक़े सां ॼार हिन दुनिया में फैलायल आहिनि। क़ुर पाक जो हिकिड़ो आहे त जेके हे कोरी अहिड़ो आहे जंहिंखे मकड़ी चइबो आहे या स्पाइडर चइबो आहे, इन ते मां स्टडी कई आहे त इन जा 19 फैमिलियूं आहिनि ऐं हर स्पाइडर ॼार थो ठाहे जीतनि खे फासाइण जे लाइ ऐं 19 तरीक़नि जा ॼार ठाहे थो। हिकिड़ो तव्हां कुंड में ॼार ठाहे वेही थो रहे, पोइ को कीड़ो अचे थो त फासी थो पए। ॿियो वरी छा थो करे जो ज़मीन में खॾो हणी मथां ढक थो, ढक जो वरी रंग अहिड़ो थो करे ॼण उहो साॻियो मैदान जहिड़ो, पोइ जॾहिं को कीड़ो बरसां जहिड़ो ढक खोले अंदरि खणी थो वञे। इहो मुंहिंजो अहम मौज़ू आहे। 19 छा आहे, मां सोचां थो त इहो 19 रमज़ान जी राति ते जेको सहरी कंदुसि अॼु इन मौज़ू ते ॻाल्हाईंदुसि त 19 जा कहिड़ा दारोगा आहिनि, 19 कहिड़ा आहिनि ऐं 19 तरीक़नि सां जेके इहे कोरी अहिड़ा माण्हुनि खे फासंदा। अहिड़े नमूने सां असां वटि 19 ॼार विहारियो वेठा आहिनि मुशरिक़ जेके असांखे फासाईंदा। इन जी मां तव्हांखे थोरो हींअर रुॻो हिकिड़ो गिलाइम्स ॾींदुसि 19 जो। ॼार पहिरियों, हाणे उर्दूअ में मां पढ़ां थो। अरबों को कहा गया कुरान गौर से न सुनो और अजनबी गैर अरबन, असांखे कहा जा रहा है कुरान को तिलावत बग़ैर सम्झे पढ़ण जी असल अमल है। अरबन खे चऊं तव्हां कुरान न ॿुधो नबी साईं ज़माने। ॼार नंबर ॿियो, दीन के नाम बनाने का जाल आधा देग में आधा जेब में, माना बुज़ुर्ग थी था विया आहिनि, पोइ मरीज़नि खां चंदो वठी कुझु न कुझु ख़र्चु कंदा, ॿियो आधा देग में त आधा जेब में। ॼार टियों, क़ुर सुन्नत के मुक़ाबले में ख़्वाब ऐं किसनि ते ज़ोर, न क़ुर न ॿुधाईंदा उहो ख़्वाब ऐं किसा। ॼार चौथों, धोखेबाज़ पीरों का अपने मुरीदों को जन्नत दिलाएं ज़मानत कर देना, माना जंहिंजे चीच हथ में त उहो जन्नत में हलियो वेंदो। ऐं वरी ॼार पंजो, झोली भर देने का धोखा, माना असांजो झोली था भरिजी वेंदो। ॼार छऊं, ख़ुशहाली आहे त दीन आहे, तकलीफ़ आई त दीन बि हलियो वियो। ॼार सतों, कुरान के मफ़हूम को शान नज़ूल तक महज़ूर रखो ताकि आज के हाज़रा से कोई तरह लॻे, माना हिन जो क़ुर जी माना कयो हिस्टोरिकल, हिन फलाणे में थियो हिकिड़ो सहाबी आयो पोइ हीअं थियो त जीअं हिन आयत हाणे दौर मिसाल तौरु अल फ़िरौन अला फ़िल अर्थ, क़ुर में अचे थो न त जेको फ़िरौन हो इहो सुपर पावर हो दुनिया में, उहो छा कंदो हो त मर्द मारींदो, मायुनि खे जेको ज़िंदा रखंदो हो त जीअं उन क़ौम जी ताक़त विढ़ण जी ख़तमु थी वञे। हिते बि असांखे चवनि औरतुनि खे पढ़ायो त असां माना हाणे ई कंदासीं न, या चऊं किसी ज़माने में फ़िरौन था, ईअं न कंदासीं असां। अच्छा, ॼार अठों, ट्रिनिटी जेको मां तव्हांखे ॿुधायो आहे, माना टे माण्हू, जीअं हिंदुनि में ट्रिनिटी आहे, अंग्रेज़ में असां में ट्रिनिटी आहे। प्रचार करो हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली को करमल्लाह वजह को खाल के साबित करो न कि मखलूक। ॼार नंबर 9, अल्लाह के साथ किसी भी गैर हाजिर शख्सियत को हाजिर रवाई के पुकारना कि ये अल्लाह से सिफारिश करे काम करवाएगा, इहो था कराइनि, माना आहे बि कोन, गुज़ारे विया पर साईं तॾहिं बि सॼूं था त अल्लाह का कमु कराए ॾींदो। ॼार 10, अगर अल्लाह के वली राज़ी हो गए तो अल्लाह को राज़ी करना ज़रूरी, वो ख़ुद ब ख़ुद राज़ी हो जाएगा, इहो धोखो आहे। धोखो 11, कुरान के टुकड़ों पर अमल करना, सुन्नत को भी फ़िरक़े वारनि खे इस्तेमालु करना, माना सुन्नत जा बि टुकर क़ुर जा बि टुकर। केरु लॻो पियो आहे त जेको आहे सो फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम क़ुर में अचे थो त माना त अलाह जो ज़िक्र, पोइ ज़ाकिरनि जी क़ौम, पोइ वठंदा झुकंदा नचंदा ज़ाकंदा, इहा टोली ठही वई आहे। हिकु आहे वरी अकीमु सलाद, वरी रुॻो निमाज़ पढ़ो ॿिया कम छुटा, अहिड़े नमूने सां। ब्रेक वठूं था, अॻिते ॾिसूं था इंशाअल्लाह। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम सहरी टाइम में हीअ असांजो आख़िरी सेगमेंट आहे। मां आहियां इंजीनियर शफ़ी अहमद लाखो। मां तव्हांखे ॾसियो पिए त 19 जेके आहिनि क़िस्म आहिनि स्पाइडर्स जा,
जंहिंखे उर्दू में मकड़ी चइबो आहे, त असां वटि ऐं उनजो कमु आहे 19 तरीक़े सां ॼाण विछाइणु। असां वटि बि जेके शिरक आहिनि मूंखे मां कढियो आहे त 19 तरीक़नि सां माण्हुनि खे गुमराह कनि था। इहा इन जी डिटेल मां ॾींदुसि तफ़सील 19 रमज़ान जी राति, माना सहरीअ ते जॾहिं ॿिए ॾींहं ते 19 हूंदो, इहो मां लेक्चर लाइ तयारी त करे तव्हां वेठो। ॼाण नंबर 12 आहे त अक्सरत हक़ ते आहे, जॾहिं की मां तव्हांखे क़ुर में ॾेखारियो त अक्सरत गुमराह आहे। ॼाण 13 करामत ॾेखारणु शर्त आहे। हाणे करामत ॾेखारणु शर्त आहे त माना हाणे करामत इहे शैतानी जिन्हनि सां मिली ॾेखारीनि था। शैतानी जिन्हनि खे पावर आहे त हिनखे हवा में बि खणी सघनि था, तव्हांखे उॾी ॾेखारींदा। या शैतानी जिन खे ख़बर आहे त हीउ फलाणो माण्हू आहे, हिन पीर ॾे अचे थो जेरे ॾे ऐं हिन जी मेंहुं गुम थी वियो आहे, त अॻु ई हुन पीर खे कन में अचे चवंदो त हुनजी मेंहुं गुम थी आहे, तॾहिं थो अचे त पीर हुनखे ॾिसंदो आहे, भाउ हूं अचो कोन, जॾहिं मेंहुं विञाइजे त अचो त वञी पेरनि में किरंदुसि। इहो आहे। 14 ॼाण आहे मौज़ू अहादी भरमार, माना कूड़ियूं हदीसूं जंहिंजी का तस्दीक कान थी चए, ऐं जेको आहे सो क़ुर जी वरी आयतुनि जी माना ईअं कंदा त ॼण हुन में अमल ई कोन्हे करण जी ज़रूरत, माना अहिड़ी मानाऊं थदियूं करे छॾींदा जो माना ते अमल न कजे। ऐं ॼाण नंबर 15 चवंदा दुनिया माल कमाना बुज़ुर्ग मुना, माना असां धंधो न कंदासीं, असांखे मुरीद पैसा ॾियनि, असांखे चंदा ॾियनि, छो त असां बुज़ुर्ग आहियूं, असां दुनिया जो माल न कमाईंदासीं। छो? बसि असां इबादत में लॻा पिया आहियूं। त इन्हनि खां पुछिबो त छा तूं इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह खां बि वधीक इबादत करीं? उहो त वापारु कंदो हो कपिड़े जो। छा इमाम मालिक खां तूं दीन जो वॾो कमु थो करीं? छो त असर खां पोइ हो वञी दुकानु खोलींदो हो। हर कंहिं को धंधो कयो आहे, हर कंहिं धंधो कयो आहे। इहो कहिड़ो तरीक़ो त बसि मां बुज़ुर्ग आहियां या मां दीन जे कम में मशगूल आहियां, तंहिं करे हाणे ॾोकड़ ॾियो त मां खावां, पाण बि खावां, ॿारनि खे बि खारायां ऐं बैंक में बि रखां। ॼाण नंबर 16 नफ़्स खे दुनवी न में दूर रखना, माना माण्हुनि जे मुंहं ते अदा न असां गोश्त कोन खाईंदुसि, मां गरम मानी कोन खाईंदुसि, इहो ठगियूं कंदा माण्हू सां, इहे असां न कंदासीं। ॼाण 17 ॼाण 18 चवंदा असांजा कबीरा गुनाह बख़्शी वेंदा, त इन करे ऐश कयो, असांजा बुज़ुर्ग असांखे कबीरा गुनाह बख़्शराए छॾींदा। आख़िरी अलाह खां घटि ॾिजो, माण्हुनि खां वधीक ॾिजो, अलाह खां न ॾिजो, उनजी परवाह ई न कयो, जो क़ुर माना सां बि न पढ़ो, पर MP MLA खां ॾिजो, थाणे वारे खां ॾिजो, वॾेरे खां ॾिजो। इहो 19 जो जेको अदद आहे बाइबल में बि अचे थो, मैरिकल ऑफ नंबर 19 इन बाइबल में बि 19 जो अदद आहे। हे ॾिसो न, हे जूस जो आहे न, उन में ॾिसो लिखियल ई 19 आहे, इहे इन्हनि वटि बि आहे। इहो 19 जो अदद निहायत अहम आहे। ऐं आउं 19 सहरीअ में 19 रोज़े जे राति ते इनशाअल्लाह इहो मां तव्हांखे 19 जो अदद क़ुर मां कढंदुसि। ऐं बिस्मिल्लाह रहमान रहीम जा जेकॾहिं हरफ़ ॻणियो बी खां वठी मीम ताईं 19 आहिनि। इहो अलाए छा अदद आहे, छा हिन जो रम्ज़ आहे? पोइ अलाह ताला छो जहनम जा 19 दारोगा रखिया आहिनि मथां, जिन खे 19 डिपार्टमेंट छो ठाहिया अथई, इन ते ॻाल्हाईंदासीं। ऐं उन खां अलावा जेको 19 आहे न क़ुर में, इहो मैथमेटिक अदद ज़बरदस्त आहे। मिसाल तौरु क़ुर जूं आयतूं 114, इहो आहे 19 × 6, सम्झी न। ऐं जेका पहिरीं आयत क़ुर में लथी आहे, इन खे जेकॾहिं पोयां ॻणींदो त 19 नंबर ते अचे थी। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो वैज़ा कुरियल क़ुर फस्तमिउ लह व अनसितू लअल्लकुम तुरहमून। तंहिंजे करे जेकॾहिं क़ुर पढ़ियो थो वञे त कनु ॾेई ॿुधो, अनसितू माना ख़ामोश रहो, ॻाल्हायो न। हाणे जेको मां तव्हांखे ॿुधायां पियो थो सहरीअ में वेठा आहियो, त इहो शर्त तव्हां ते लॻंदो कोन लॻंदो? भई मानी खाओ, आस्तड़े खाओ, पर घर वारनि खे मूंसां हींअर न ॻाल्हायो, मां हे ॾिसां वेठो। सभु घर वारा वेहो, कोशिशि त कयो त पहिरीं मानी अॻु ई पचाए छॾियो या खाई छॾियो, पर हीउ अधु कलाकु मुनो तव्हां क़ुर खे ॿुधो, पोइ वरी फजर जी निमाज़ पढ़ो। वैज़ा कुरियल क़ुर, जॾहिं क़ुर पढ़ियो वञे त कनु ॾेई ॿुधो ऐं चुप करियो। छा थींदो इन करण सां? रुगो 2 अमल कंदव, कनु ॾेई ॿुधंदव, चुप कंदव, लअल्लकुम तुरहमून, त अलाह जी रहमत तव्हांजे मथां नाज़िल थींदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं चए थो अॻिते त पंहिंजे पालणहार खे पंहिंजे दिलि में आज़ी ऐं भव सां वॾे आवाज़ धारां सुबुह शाम दी आहे, माना वॾे आवाज़ सां सॼो, पर दिलि में बि सॼो, गाफ़िलनि मां न थियो। जेको अलाह खे नथो सॾे, वला तकुन मिनल गाफ़िलीन, त गाफ़िलनि मां न थियो। बाक़ी रड़ियूं न कयो, हे जेके रड़ियूं वठी था कनि, ओ अल्लाह फलाणो कमु कर, न कंहिं झलियो आहे रसूल सां। चए थो त या नास इनकुम ला तदू असम वला गाइबन, तव्हां जंहिंखे सॾियो था नौज़ बिला न ॿोड़ो आहे न तव्हां खां परे आहे। इन लजी तदूनू बैनकूं बैन अनाक रिकाबकुम, जंहिंखे तव्हां सॾियो था उहो तव्हांजे कंध खां बि तव्हांखे वेझो आहे, तव्हांखे बेहद क़रीब आहे, आस्तड़े उन खां घुरो।
बाक़ी मोमिन जी निशानी कहिड़ी आहे? इन्नमल मोमिनून लज़ीन इज़ा ज़ुकिरल्लाह वजलत क़ुलूबुहुम। जॾहिं मोमिन अलाह जो ज़िक्र कनि था न त हुननि जूं दिलियूं रिएक्शन कंदियूं आहिनि। जॾहिं तव्हां क़ुर पढ़ंदव माना सां त तव्हांजी दिलि रिएक्शन कंदी, असरु वठंदी। वज़ा तुलियत अलैहिम आयातु ज़ादतुहुम ईमाना। जीअं जीअं क़ुर खे सम्झी पढ़ंदा या केरु तव्हांखे माना ॿुधाईंदो त तव्हांजो ईमान वधंदो वेंदो। ऐं ईमान वधण जी निशानी छा आहे? व अला रब्बिहिम यतवक्कलून। अलाह ते भरोसो कंदो आहे, बसि मुंहिंजो अलाह, मां पंहिंजो कमु कयां थो, कंहिंखां नथो ॾियां, भरोसो कंदो अलाह ते, रिज़्क़ अलाह जे हथ में। इहा आहे आयत माना मां तव्हांजे मथां फ़ाइदो। तंहिंजे करे हिकिड़ी हदीस शरीफ़ आहे जेको आहे इमाम असर मखदूम मोहम्मद हाशिम टटीअ चयो आहे, जंहिंजो तर्जुमा त तुंहिंजे वॾे में वॾो दुश्मन नफ़्स आहे जेको तुंहिंजे ॿिन्ही पासनि जे विच ते आहे, जेको तो गुमराह थो करे। शाह जो शेर लिखियो अथसि, चए थो वहदहू ला शरीक ला, अलाह सां को शरीक कोन्हे। चई चवंदो आहे, चवंदो अचे इहो ई चओ, सभु कुझु अलाह जे हथ में आहे, साह जे रग खां वेझो आहे, प्रॉपर्टी हुनजा ॾींदो सिर्फ़ु उहो ई ॾींदो। फ़र्ज़ वाजिबु सुनतूं तिनूं तुर्क में पाए, फ़र्ज़ सां गॾु वाजिबु पढ़, सुनतूं पढ़, खे न छॾ। तौबा संदी तस्बीह पढ़ी सा पुॼा, तौबा कर पंहिंजे गुनाहनि ते जेके थी चुका आहिनि। रमज़ान जो मौक़ो मिलियो अथव। नंगा पंहिंजे नफ़्स खे का सही राह सुहा, पंहिंजे नफ़्स खे को सिधो रस्तो ॾेखार त संदे दोज़ख बाह तो ओॾियाई न अचे, तोखे दोज़ख जी बाहि न आॾो अचे। अलाह जा वली त इहे आहिनि न। तंहिंजे करे हिकिड़ी हदीस शरीफ़ आहे, हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा खां रिवायत आहे त जेका बि क़ौम गनीमत में ख़यानत कंदी उन दिलि में रोबी शयूं, माना राशि सभु ॾकंदव। इहे राशि रिश्वत करण वारा, ठगी करण वारा बुज़दिल आहिनि। ऐं जंहिं क़ौम में ज़ना आम थींदी उन में मौत वधी वेंदो, हार्ट अटैक पिया पवंदा, पिया मरंदा ज़ना जे करे। ऐं जेका क़ौम माप तौर में घटि कंदी उन्हनि जो रिज़्क़ ख़तमु कयो वेंदो। जॾहिं तव्हां ठगियूं कंदव, चोरियूं कंदव, माण्हुनि जो तौर घटि कंदव, मिलावट कंदव, जीअं कणिक में मिलाइनि था पिया, उन्हनि जो रिज़्क़ ख़तमु थी वेंदो। जेका क़ौम नाहक सां फ़ैसिला कनि, असांजे कोर्टनि ऐं वकीलनि जी ॻाल्हि थो करे, उन्हनि में क़त्ल व गारतगिरी आम थी वेंदी। छो त जॾहिं फ़ैसिलो नथो थिए 20-20 साल त पोइ माण्हू मारींदा न। ऐं जेका क़ौम अहद खे वाइदे खे टोड़ींदी उन ते सन दुश्मन खे मुसलत, तव्हांजो वाइदो आहे क़ुर सां, तव्हांजो वाइदो आहे इस्लाम सां, जॾहिं टोड़ींदव त को न का क़ौम तव्हां ते मुसलत थी वेंदी। हाणे असांजे मथां फिज़िकली मुसलत त न आहे, पर पंहिंजो इहा IMF ऐं इहे ॿई मुसलत आहिनि न, असां हुनजा नौकर आहियूं। ओ पघार बि नथा वधायूं जेसिताईं साईं खां पुछूं, बाबा साईं ओ IMF बाबा पेरनि जे हथ, असां चयूं था त 5 रुपया हिनखे ॾियूं या हीअं कयूं, ॾींदे या कोन ॾींदे, कयूं न कयूं, किथे आहियूं असां आज़ादु? असां ग़ालिब ग़ुलाम थी विया आहियूं। तंहिंजे करे या लज़ीन आमनू अतीउल्लाह व रसूल, ए ईमान वारो अल्लाह ऐं संदसि पैगम्बर जी फ़रमान बरदारी कयो। वला तवलू अनहू व अंतुम तस्मऊं, ऐं अल्लाह खां मुंहुं न मोड़ियो जॾहिं क़ुर ॿुधो था। ऐं उन्हनि काफ़रनि मुनाफ़िक़नि जहिड़ा न थियो जिन चयो त ॿुधोसीं पर ॿुधनि कोन था। इहे काफ़र आहिनि, माना ॿुधनि पर न ॿुधनि, माना सम्झनि ई कोन त असीं छा था ॿुधूं। अलाह चए थो बुछड़े में बुछड़ो कहिड़ो जानवर आहे, इन शर्र दव्वाब इंदल्लाह, अलाह वटि सभिनी जानवरनि मां बुछड़ो कहिड़ो आहे, जेके ॿोड़ा ऐं गूंगा आहिनि, जे कुझु नथा ॿुधनि। वलो अलिम अल्लाह फ़ीहिम ख़ैरन, पर जेकॾहिं कंहिं इंसान में अलाह खां चङाई ॾिसे हा न, अस्माहुम, त ज़रूरु हुनखे सम्झ ॾियां ॿुधण जी, त मां छा थो ॿुधां। ऐं जेकॾहिं खेनि ॿुधाए हा त उहो मुंहुं मोड़ींदड़ थी फिरनि हा, पर जेकॾहिं ॿुधाए तॾहिं बि उन ते अमल कोन कंदा आहिनि। तंहिंजे करे अलाह थो चए लज़ीन आमनू अस्तजीबु लिल्लाह रसूल इज़ दाकुम लिमा युहीकुम, चए थो मुस्लमानो, ए ईमान वारो, अलाह ऐं अलाह जे रसूल जे ॻाल्हियुनि खे येस कयो। तव्हांखे हू अहिड़ो रस्तो ॾेखारनि था जंहिंमें तव्हांजो ज़िंदगी आहे, तव्हांजी हयाती आहे, तव्हांजी हयाती आहे, आख़िरत जी हयाती आहे, आख़िरत जी भलाई आहे। उनजो चयो मञो, अन अल्लाह यहूल बैनल मरे व क़ल्बी, ॼाणो त अल्लाह माण्हू ऐं संदसि दिलि जे विच में वेठो आहे। अनहू इलैहि तुहशरून, ऐं अल्लाह ॾांहुं हिन सभिनी खे गॾु कयो वेंदो। बाक़ी जेकॾहिं अज़ाब ईंदो, वतकू फितनतन ला तुसीबन लज़ीन ज़लमू मिनकुम ख़ासा, उन फितने खां बचो जॾहिं अज़ाब ईंदो त पोइ सिर्फ़ु ज़ालिमनि खे कोन भॻींदो, सभु चटी थी वेंदा।
पर हिकिड़नि खे मां ॾिठो आहे त क़ुर में अंजईन लज़ीन यनहून अन सू, जेके बुराईअ खां रोकींदा हुआ, उनजे ख़िलाफ़ु जदोजहद कंदा हुआ, त अलाह पाक उन्हनि खे इन अज़ाब खां बचाईंदो, पर ॿिया सभु चट थी वेंदा। फतकू फितनतन, उन फितने खां डिॼो जो अव्हां मां जिन ज़ुल्म कयो तिन खे ख़ासि न पहुचंदो, बल्कि आम हूंदो, ऐं ॼाणो त अलाह सख़्तु सज़ा ॾींदड़ आहे। वरी इमामुल असर मखदूम हाशिम जी हदीस आंदी आहे, केतिरियूं मुसीबतूं ज़बान जे ॻाल्हाइण सां ॿधल या पैदा थींदियूं आहिनि। यानी तव्हां जेको ॻाल्हायो था, टोक हणो था, फ़ख़ुरु था कयो, तकबुर था कयो, पाण खे ऊचो सम्झो था, इन जे नतीजे में तव्हांजे मथां मुसीबतूं ईंदियूं। मुसीबतुनि जो को कोन्हे, औलाद नाफ़रमान थींदो, बीमारियूं थींदियूं, सुकून कोन ईंदव, निंड जे लाइ तव्हां गोरियूं खाइणियूं पवंदियूं, इहो तव्हांजी ज़बान जे करे थियनि थियूं। शाह लतीफ़ छा थो चवे इन ते, हिन हदीस ते, हूअ चवनी तूं मचो वाता वराए, अॻु अॻराई जो करे ख़ता सो खाए, पांद में पाए वियो कीने वारो कीन की, नुक़सानु उन खे थो पवे, कीने वारे खे। बाक़ी पंहिंजे औलाद खे ख़ुशि करण लाइ पाण खे जहन्नम न मोकिलियो। यू आर मोर इम्पॉर्टेंट देन यूअर चिल्ड्रेन। वालमू, अलाह चए थो, इहो कन खोले ॿुधो, अनमा अमवालकूं औलादकूं फितना, औलाद ऐं तव्हांजो माल इहा आज़माइश आहे। अन अलाह इंदहू अजर नज़ीम, ऐं अलाह वटि वॾो अजुर आहे, हिन आज़माइश मां निकिरी अचो। पुटु चए मूंखे गाॾी फलाणी वठी ॾे, त हाणे तव्हांखे थाणे ते माण्हू ॿधणा आहिनि, ॾोकड़ वठी मां पुट खे टेस्ला कार वठी ॾियां। माना पाण खे जहन्नम में मोकिलियो था पुट खे ख़ुशि करण लाइ या धीअनि खे ख़ुशि करण जे लाइ। कहिड़ी तव्हांखे ज़रूरत धीअ जे शादियुनि जा वॾा वॾा हाल बुक था करायो, इहे छाजे लाइ हिननि ठाहिया आहिनि इहे शादी हाल। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त उहो वलीमो जंहिंखे ग़रीबनि खे न घुराइजे, इहो वलीमो खाइणो ई न आहे। माना कार्ड विराइण इस्लामी तौरु जाइज़ ई कोन्हनि, त तूं अचु वॾेरा तूं अचु, जंहिंखे न ॾियूं हिकिड़े घर में वॾेरो उनखे ॾिनी, पासे वारे खे चवनि। बल्कि तव्हांजो वलीमो आम हुजणु खपे, बहितर त आहे त घिटीअ में कयो, ॿ टे देगियूं लाहे चओ बाबा सभिनी खे वरी में सॾु, हा जेके अज़ीज़ अकाब आहिनि उनखे रुॻो ॾसु ॾिबो त फलाणी तारीख़ ते मुंहिंजो ॾसु ॾिबो, पर कार्ड में त तूं अचु तूं न अचु, इहो जाइज़ ई कोन्हे। त तव्हां औलाद खे धीउ खे ख़ुशि करण जे लाइ जेको आहे सो एॾो ठठ ठांगर था कयो ऐं पाण खे तबाह था कयो। ज़ाहिर में ख़र्च ईंदा, ख़र्च जेकॾहिं तव्हां वटि न आहे त ज़रूरु रिश्वत वठंदव, ठगी कंदव, कब्ज़ा कंदव। यादि रखो अन अलाह इंदहू अजर अज़ीम, अलाह इन जे मुक़ाबले में तव्हांखे अजर अज़ीम ॾींदो। मां अलाह ताला खां दुआ इहो घुरां थो त अलाह पाक इहा असांखे सम्झ अता फरमाए। ऐं हीअ जेके असीं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि, मां पंहिंजी ॻाल्हि कमु थो कयां, मां त तव्हांखे क़ुर थो ॾसियां ऐं हदीस ॾसियां थो ऐं नेकनि जूं ॻाल्हियूं ॿुधायां थो। अलाह ताला हीउ मौक़ो ॾिनो आहे तव्हांखे, पोइ अलाह ते ॾोह न ॾिजो, तव्हांखे चांस ॾिए थो अलाह साईं। ऐं हीउ जेको मां प्रोग्राम रिकॉर्ड था थियनि, इहे सुभाणे ॿिए ॾींहं ते रमज़ान जे में सुबुह जो 7 बजे वरी रिपीट थींदा, वरी हिन जे वेबसाइट ते इहे सभु प्रोग्राम पिया आहिनि, ॾिसो दोस्तनि ॾे मोकिलियो, वरी इनशाला सुभाणे गॾायूं। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।